अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार मां या मंजर अजीज सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। क़ौमी असेंबली इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जो इस्तेमाल रद्द करे छॾियो। समुंड पार पाकिस्तानियुनि खे परॾे मां वोट ॾियण जो हक़ बि ख़त्म। ऐवान में इलेक्शन एक्ट 2017 एहतसाब ब्यूरो ऑर्डिनेंस 1999 में तरमीमी बिल अक्सरियत राय सां मंजूर। कानून वारे वफाकी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त कानून में बहितरी जी गुंजाइश आहे। 2018 जी चूंडुनि में कमी पेशी हुई जंहिंखे दूर करण जी ज़रूरत आहे। ऐवान नेब ऑर्डिनेंस 199 में तरमीमी बिल बि अक्सरियत राय सां मंजूर कयो। बिल तहत नेब चेयरमैन जी रिटायरमेंट खां पोइ डिप्टी चेयरमैन वक्ती चेयरमैन थींदो। एहतसाब अदालत में जजनि जी मुक़ररी 3 सालनि ताईं हूंदी। इमरान खान तुंहिंजी मर्ज़ी न हलंदी, हुकूमत मुद्दो पूरी। इमरान खान न्याज़ी खे डिक्टेशन ॾियणी आहे त पंहिंजे घर में ॾे, ऐवान खे न। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो क़ौमी असेंबली इजलास खे ख़िताब। सदस्य चवणु आहे त शफ़ाफ़ चूंडुनि लाइ ऐवान कानून साज़ी करे छॾी आहे। मईशत संभालियूं था त भंजडाह सां पैगाम ॾिनो वेंदो आहे। नेब ऐं चूंडुनि बाबति नए कानून साज़ी कई वई। एहतसाब अदालतूं करप्शन केस जो फ़ैसिलो 1 साल में कंदियूं। ऐवान जी मर्ज़ी सां नई हुकूमत वजूद में आई। इमरान न्याज़ी मुल्की मईशत जो बेड़ो ॿोड़े छॾियो। क़ौमुनि जी ज़िंदगी में ॾुखियायूं ईंदियूं आहिनि। मुल्क खे हिकु भेरो ॿीहर तरक़ी ॾियारण ऐं ख़ुशहाल बणाइण लाइ चाहियूं था। अवाम हुकूमत जो साथ ॾे। सुप्रीम कोर्ट इमरान खान खिलाफ हुकूमत ऐं इस्लामाबाद हाई कोर्ट बार जूं दरख़्वास्तूं उकलाए छॾियूं। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल चयो आहे त कंहिं ते इल्ज़ाम लॻाइण लाइ हू नाहिनि वेठा। सुप्रीम कोर्ट आइनी हक़नि जे तहफ़ुज़ लाइ आहे। मुमकिन आहे इमरान खान खे ग़लति ॿुधायो वियो हुजे। काल जेको कुझु थियो उन सां सियासी पार्टीज़ ते अदलिया जो एतमाद टुटी वियो आहे। अहिड़ो हुकुम जारी कंदासीं जेको मुस्तक़बिल लाइ मिसाल बणिजी वेंदो। ॿुधणी दौरान अटॉर्नी जनरल अदालत गुज़िरियल ॾींहं वारो हुकुम पढ़ियो ऐं इमरान खान जे ख़िताब जी वीडियो बि हलाई। शहीद बेनज़ीर भुट्टो क़त्ल केस में जांच भी सही नमूने न कई वई। कातिल अञा ताईं पकड़ में न अची सघियो। इमरान खान की बरतरफ़ी जमहूरियत लाइ पीड़ जो पत्थर हुई। खेसि जमहूरी तरीक़े सां हटायो वियो। संदसि साज़िशूं अवाम नाकाम बणाए छॾियूं। परॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो डेवस में वर्ल्ड इकनॉमिक फोरम दौरान परॾे मीडिया के ॾिनल इंटरव्यू में इज़हार। संदसि चवणु आहे त PTI चेयरमैन अमरीका मुखालिफ़ जज़्बनि खे भड़काइण जी हर मुमकिन कोशिश करे रहियो आहे। इमरान खान ख़िलाफ़ का बि साज़िश न थी, पर हू पंहिंजी नाकामियुनि ते घर भेड़ो थियो। पाकिस्तान पाड़ेसरी मुल्कनि सां बहितर लाॻापा चाहे थो। वज़ीर आज़म पारां इस्लामाबाद में डी चौक जो दौरो। अमन जी सूरतहाल बरक़रार रखण ते कानून लागू कंदड़ इदारनि जे अहलकारनि खे ख़िराज तहसीन पेश। शहबाज शरीफ जो चवणु आहे त अमन अमान जी सूरतहाल बरक़रार रखण ते हू सिक्योरिटी अहलकारनि जा थोराइता आहिनि। पाकिस्तान खे पुरअमन मुल्क बणाइणो आहे। इमरान खान हुकूमत के असेंबली तोड़ण ऐं नयन चूंडनि जे ऐलान लाइ 6 ॾींहनि जी मोहलत ॾेई छॾी। इमरान खान जो चवणु आहे त 6 ॾींहनि अंदरि असेंबली तोड़ण जून में चूंडुनि जो ऐलान कयो वञे। ॿी सूरत में गादी वारे हंधि ॿीहर धरणो हयो वेंदो। लॉन्ग मार्च में शरीक थियल इस्लामाबाद मां वापसि हलिया विया। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में मेट्रो बस सर्विस बहाल। ज़िंदगी जो निज़ाम मामूल ते अची वियो। कराची में निमाइश चौरंगी ते बि PTI जो लॻल धरणो ख़त्म। कराची, जेहलम, उमरकोट ऐं ॿियनि शहरनि में PTI अॻवाननि ऐं कारकुननि ते केस दाख़िल। क़ौम ज़ालिम इनक़लाब खे रद्द करे छॾियो आहे। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त इमरान खान जो इनक़लाबी न पर डफेड़ मार्च हो।
6 ॾींहं जी मोहलत रुगो शर्मिंदगी खां बचण लाइ ॾिनी वई आहे। 50 लख माण्हू गॾु करण जी दावा कंदड़ 25,000 माण्हू बि गॾु न करे सघियो। ॿारनि खे यतीम बणाईंदड़नि खे न छॾियो वेंदो। मुल्क में चूंडुनि जो ऐलान इत्तेहादी पार्टियूं गॾिजी कंदियूं। इमरान खान चूंडूं हाराइण खां पोइ बि चवंदो त ॿीहर इलेक्शन करायो। इमरान खान गिलगित बल्तिस्तान ऐं केपी जा सरकारी वसीला इस्तेमाल कया, पोइ बि अवाम साणस गॾु इस्लामाबाद न आयो। हुन नौजवाननि खे गुमराह कयो, कंहिंजी ब्लैकमेलिंग में न ईंदासीं। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जो इमरान खान जे अल्टीमेटम ते रद्दअमल। सिंध जे सुसमारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त पाकिस्तान जी तारीख़ में काल्हो को ॾींहुं कारे ॾिहाड़े तौरु लिखियो वेंदो। इमरान खान जे नई पार्टी टाइगर फोर्स दहशतगर्दी जो मुज़ाहिरो कंदे मिल्कियतनि खे नुक़सान पहुचायो। पुलिस जी गाॾियुनि ते हमिलो कयो वियो। पीपुल्स पार्टी 10 ॾींहनि लाइ लॉन्ग मार्च कयो। को रोड ब्लॉक न थियो, कंहिंखे पत्थर बि न लॻो। इदारनि खे पीटीआई जे हथकंडनि जो नोटिस वठणु घुर्जे। बलोचिस्तान असेंबली में घुर्बल हिमायत न मिलण ते वॾे वज़ीर अब्दुल कुद्दूस बज़ीन जो ख़िलाफ़ बेइतमादी रिथ पेश न थी सघी। याम कमाल ग्रुप घुर्बल 13 मेंबरनि जी हिमायत हासिल करण में नाकाम। कोरम जी निशानदेही ते इजलास अणॼातल मुद्दे ताईं मुलतवी। यार मोहम्मद रिंद ऐं असद बलोच विच में सख़्त जुमलनि जी वेवट। पीपुल्स पार्टी सिंध में मकानी चूंडूं चाहे थी, पर MQM समेत ॿियूं सियासी पार्टियूं मकानी बिल में तरमीम ताईं चूंडूं नथियूं चाहिनि। क़तई फ़ैसिलो सिलेक्ट कमेटी ऐं अक्सरियत राय सां कयो वेंदो। मकानी खाते जे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त MQM ऐं ॿियनि पार्टियुनि यूसीज़ वधाइण समेत ॿियूं तजवीज़ूं ॾिनियूं आहिनि। जन खे सिंध असेंबली में पेश कयो वेंदो। इमरान खान जे फूकणे मां हवा निकिरी वई। आम चूंडूं तॾहिं थींदियूं जॾहिं इत्तेहादियुनि जी हुकूमत चाहींदी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पानी जी खोट बरक़रार। ज़मीनूं बंजर बणिजी वयूं। जाम साहब जी शाख़ुनि में पानी न पहुचण ते आबादगार सरापा एहतजाज बणिजी विया। जेकबाबाद, डेहरकी, नऊं दंबालो, रेती, मीरपुर माथेलो, मुरीद शाख ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरना। अॻवाननि जो चवणु आहे त पानी जी खोट सबबि फसल तबाह थी रहियो आहे। फौरी तौरु पाणी फ़राहम कयो वञे। लाड़काने वेझो जतोई बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में संगाती तकरार तां झेड़ो। नीगर सूदो 4 ॼणा मारिजी विया। बारिजी वेलनि में इम्तियाज़, अमीन जतोई, संदसि घरवारी ऐं मासूम पुटु शामिल। वाक़े बैदि धुरियूं मोर्चा बंदि। फायरिंग सबबि इलाइक़े में ॾोका पखिड़ियो। खिपरो वेझो ॻोठ गुलाम हैदर में 2 ॿारनि जी माउ मुबैना तौरु क़तल। औरत जी चाचे रमज़ान मूजिब भाइटी सुगरा खे अली जामरी ऐं ॿियनि लठियूं हणी क़तल कयो आहे। पुलिस मर्द अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बैदि वारसनि हवाले कई। बदीन के मुख्तलिफ इलाक़नि में आपघात के वाक़िअनि में वाद। 3 इंसानी जानियूं ज़ाया। गोलाची वासी नौजवान दोदो शेख मोटरसाइकिल न वठी ॾियण तां पाण मथां बंदूक जा फायर करे ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। ॻोठ गुलाम हुसैन परियार में 20 वरह जी नारी लूणा मेघवान घरू अणबणत तां आपघात कयो। तराई वेझो ॻोठ में 25 जे शायदि रसो ॻिची में विझी फाउ खाई ज़िंदगी जो अंत आंदो। कानपुर महर वेझो डंडा बरदार माण्हुनि जो नौजवाननि ते सख़्त तशद्दुद। तज़लील वीडियो वायरल थी वई। ॻोठ प्यारो लाशारी में मलिक बिरादरी जे माण्हुनि अब्दुल मजीद महर मथां वेश्याणु तशद्दुद कयो। खेसि सरेआम ॾोहारीनि जियां गीलींदा रहिया ऐं कुटींदा रहिया। नौजवान पाण बचाइण लाइ मिनथूं कंदो रहियो। सोशल मीडिया ते वीडियो वायरल थियण बावजूदि कानून ख़ामोश। खैरपुर नाथनशाह वेझो तेज रफ्तार कार कल्टी। 1 औरत फोत, बाड़ी सूदो 3 ज़ख्मी। अस्पताल मुंतकिल। कार हैदराबाद खां खैरपुर नाथनशाह ॾांहुं वञी रही हुई त हादसो पेश आयो। पखो वेझो मोटरसाइकिल जे टक्कर में 25 वरह जो नौजवान सद्दाम हुसैन सियाल फोत। घर में कोहराम।
खैरपुर इंतजामिया गैस्ट्रो ते ज़ाब्तो आणण में नाकाम। 24 कलाकनि अंदर वधीक 27 ॿारड़ा अस्पताल बेड़ा। एक हफ़्ते अंदर गैस्ट्रो में मुब्तला ॿारनि जो अंग 226 थी वियो। अस्पताल में बिस्तरनि जी खोट, हिकु बेड ते 3 ॿारड़ा सुमारे इलाज कयो।